आउतना वाक़िआ कंदासीं। सिंध के बे नंबर वॾे शहर हैदराबाद में शहरियुनि पारां फौती शख़्स जो जनाज़ो गंदे पाणी मां खणी क़ब्रिस्तान पहुचायो वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध के बे नंबर वॾे शहर हैदराबाद में शहरियुनि पारां फौती शख़्स जो जनाज़ो गंदे पाणी मां खणी क़ब्रिस्तान पहुचायो वियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। सलीम मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी सलीम। जी बिल्कुल, हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे। हैदराबाद में तरक़ियाती कमनि जे हवाले सां दावा कई वेंदी आहे त हैदराबाद में हिन वक़्त ताईं अरबे रुपयनि जा तरक़ियाती कम कराया विया आहिनि, पर जेकॾहिं ज़मीनी असां हक़ीक़तूं ॾिसूं था त सूरत हाल असांखे बिल्कुलु उन जे उबतल ॾिसण में अचे थी। हाणे हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सफ़ाई सुथराई जे हवाले सां का ख़ासि बहितर सूरत हाल ॾिसण में त कोन थी अचे, पर जेकॾहिं असां स्पेसिफिक परेटाबाद टाउन जे UC 39 टंडो थोरो मिर्ज़ा पाड़े जी ॻाल्हि कयूं त उतां जेको लाश आहे उहो क़ब्रिस्तान ड्रेनेज जे गंदे पाणी मां खणी पहुचायो वियो आहे। इलाइक़े वासी जेको आहे उहे पंहिंजे प्यारनि जा जेके लाश आहिनि उहे गंदे पाणी मां खणी वञण ते मजबूर आहिनि। उते तव्हां फुटेजिस में ॾिसी सघो था त तमामु वॾो गंदो पाणी बीठो आहे, जंहिंमें जनाज़े में जेके शरीक माण्हू आहिनि उहो जनाज़ो जेको आहे उतां गंदे पाणी मां खणी वञी रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेको आहे केतिरनि ई ॾींहंनि खां वठी ड्रेनेज जो गंदो पाणी बीठो आहे। लाॻापियल इख़्तियारनि खे चयो वियो आहे, पर उहे कंहिं क़िस्म जो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिन गंदे पाणी में केतिरा ई भेरा जेके नंढड़ा मासूम ॿार आहिनि उहे बि किरिया आहिनि ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे बि स्लिप थियूं आहिनि। जी सलीम मल्हा, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।